शामिल कंदासीं सेवण मां जिते सूफियाने रूहानी जमायत अंजुमन गुलाम कलंदर वेलफेयर ग्रुप हज़रत शाह मिलावल नूरानी पारां माहवार 21 महफ़िल मुनक़िद कई वई आहे। इनजा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे निज़ामुद्दीन गंभीर। जी निज़ामुद्दीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी महिरबानी, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जेको सेवण में अंजुमन गुलामान कलंदर जो जेको बानी हो असांजो साईं बाबा अहमद अली कुरैशी जे नाले सां, जंहिंजी मज़ार बि दरगाह सेवण जे भरिसां लाल बाग ते मुनक़िद आहे, जिते हमेशह वांगुरु हर साल जीअं 21 तारीख़ ते हिते दुरूद पाक हर साल जो प्रोग्राम मुनक़िद कयो वेंदो आहे। हिन साल माहवार 21 महफ़िल ते कुसरत सां दुरूद पाक जेको पढ़ियो वियो, उनमें 7 करोड़ 18 लख दुरूद पाक, 7 ख़तमतुल क़ुरान ऐं 7 ज़लाइल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ सूफियानी रूहानी जमायत अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर जे सरवार साईं सैयद गुलाम शाह कलंदरी जिन फरमाई, जंहिंमें मां तव्हांखे एतिरो ॿुधायो सेवण समेत सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि आख़िर में आयल सभिनी दोस्तनि